बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, बैकवर्ड जेके पेपर छा आहिनि PST JST लाइ, उन में मैथमेटिक्स जो जेको पोर्शन आहे, तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मैथमेटिक्स उहो सब्जेक्ट आहे जंहिं लाइ 25% रेशियो रखियो वियो आहे। माना एनी हाउ तव्हांखे मैथमेटिक्स क्वालिफाई करिणो आहे। मैथमेटिक्स जे हवाले सां जेकॾहिं बैकवर्ड पेपर ॾिठासीं त उन्हनि में कुझु शयूं हुयूं जेके अॼु असां हिते डिस्कस कयूं पिया। जनरली जेके टॉपिक उन्हनि जे तरफ़ां ॾिना विया आहिनि, उहो सभ खां पहिरीं आहे ज्योमेट्री। बेसिक कॉन्सेप्ट ज्योमेट्री जा ॾिना विया आहिनि। सेकेंड ते आहे फ्रैक्शन। थर्ड ते आहे सेट। PST JST जो कंबाइंड सिलेबस आहे। नंबर 4 ते आहे रेशियो एंड प्रोपोर्शन। नंबर 5 ते आहे परसेंटेज। नंबर 6 ते आहे अलजेब्रा। ऐं नंबर 7 ते असां कुझु शयूं जेके उन लाइ अलॻि टॉपिक ॾियूं था। हालांकि ही अलजेब्रा में ई इस्तेमालु थिए थो, पर असां हिनखे अलॻि टॉपिक ॾेई लिखूं था, फैक्टराइज़ेशन, जेका असीं अलजेब्रा जे थ्रू ई पढ़ंदासीं। अलजेब्रा ऐं फैक्टराइज़ेशन वारो चैप्टर जेको आहे उहो गॾु आहे। त उन्हनि मां अॼु असां कोशिशि कयूं था रेशियो ऐं प्रोपोर्शन खे सम्झण जी। ओके, असां कोशिशि कंदासीं त वक़्तनि बेसिक जेके शयूं उन्हनि खे नज़र में रखंदे पहिरीं असां जेके सिंपल कॉन्सेप्ट आहिनि उहे हल कंदासीं, पंहिंजा सोल्व कंदासीं। देन असां फॉरवर्ड वेंदासीं। ज्योमेट्री हिते जीअं त मूं पहिरियों टॉपिक लिखियो आहे, पर ज्योमेट्री तमामु लेंदी टॉपिक आहे। इन करे कोशिशि करे असां जेके असांजा ही बेसिक कॉन्सेप्ट आहिनि, रेशियो प्रोपोर्शन आहे या फ्रैक्शन आहे, परसेंटेज आहे या सेट आहे, इन्हनि चइनी खे क्लियर करे देन असां मूव कंदासीं ज्योमेट्री ॾांहुं। छा आहे रेशियो प्रोपोर्शन? सही। रेशियो जो सिंबल हूंदो आहे 2 डॉट्स, जेके अक्सर टाइम वग़ैरह जेके हींअर घड़ियूं आहिनि उन्हनि में इस्तेमालु थींदो आहे। मिसाल तौरु हीअं असीं अक्सर टाइम ॾिसंदा आहियूं 4:15, त हीअ सिंबल जेको आहे ये रेशियो जो निशानी आहे। सही। रेशियो हमेशह ॿिनि शयुनि जे विच में, किन ॿिनि शयुनि जे विच में फ़र्क़ु मालूम करण लाइ इस्तेमालु थी वेंदो। के बि ॿ ऑब्जेक्ट हुजनि, ॿ शयूं हुजनि जेके हिक ॿिए खां डिफरेंट हुजनि, सही, उन्हनि जे विच में जेको फ़र्क़ु मालूम थिए थो उहो उन लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। मिसाल तौरु असीं हिते लिखूं था kg किलोग्राम, सही, हिते लिखूं था ग्राम। सही। हिते आहे असां वटि 2 kg ऐं हिते आहे 100 ग्राम। रेशियो जो उसूल इहो हूंदो आहे, पहिरीं अव्हांखे जेके लेवल्स मिलियल आहिनि उन्हनि खे पहिरीं इक्वल करिणो पवंदो, या त ग्राम में कयो या त kg में करे। 2 kg आहिनि, इन करे 2 kg में ग्राम थींदा 2000। सही। ही 100 जा 100। हाणे हिननि जो टर्म हिकिड़ो थी वियो। हाणे असांखे टेबल हणणा आहिनि। टेबल माना कॉमन टेबल। सही। ॾिसो 2 ज़ीरो असां हितां रिमूव कयूं, 2 ज़ीरो हितां रिमूव कयूं। हिते असां वटि बचे थो 1, हिते बचे थो 20। हीअ असांजो आंसर 20:1। सही। ठीक। मिसाल तौरु हिकिड़ो आहे असां वटि आवर, ॿियो आहे मिंट। आवर आहिनि 10 ऐं मिंट आहिनि असां वटि 50। पहिरीं जीअं मां तव्हांखे मथे ॿुधायो, ॿिन्ही जी जेको सो असांखे वैल्यू जेका उहा इक्वल करणी आहे, या त ॿई मिंट में कयूं या त ॿई आवर में कयूं। इन करे असां छा कयूं था, 10 आवर्स मल्टीप्लाइड बाय 6, इनखे मल्टीप्लाइड बाय 60 कयोसीं। 60 इन करे जो मिंट में हिकिड़े कलाक में 60 मिंट हूंदा आहिनि। सही। हीअ थी वेंदा 600, हीअ थी वेंदा 50। हिकिड़ी ज़ीरो हितां रिमूव कयो, हिकिड़ी हितां रिमूव कयो। असां वटि हिते बचो 5, हिते बचो 60। 5 जो टेबल इनखे हिकु दफ़ा, इनखे 12 दफ़ा। ये असांजो आंसर।
कॾहिं कॾहिं रेशो फ्रैक्शन में बि अची वेंदा आहिनि। मिसाल तौरु 1/3 रेशो 2/4। हिन खे असांखे सिंप्लीफाई करिणो, सादी सूरत में आणिणो। उन लाइ छा थींदो, जेको पहिरियों टर्म तव्हांखे ॾिनल आहे उहो ऐं सेकेंड टर्म, पहिरें टर्म जो लास्ट डिजिट हेठियों डिजिट जेको हूंदो उन खे ॿिए टर्म जे पहिरें डिजिट सां मल्टीप्लाई करिणो। 3 × 2 6, पर हिन खे 1 × 4 और हाणे ॾिसो 6 ऐं 4 अहिड़ा टेबल आहिनि, अहिड़ो डिजिट आहिनि जिन खे कॉमन टेबल लॻे पियो 2 जो। हिन खे 3 दफ़ा 2 दफ़ा, इहे असांजो आंसर। ॾिसो हाणे आहे प्रोपोर्शन। सही। हिन खां अॻु में असां रेशियो पढ़ियोसीं। रेशियो छा हूंदो आहे, किन बि ॿिनि शयुनि जे विच में, जेको आउं तव्हांखे ॿुधायोसीं, बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स आर थिंग्स। माना रेशियो ॿिनि शयुनि जे विच में जेका फ़र्क़ु ॿुधाए थो। प्रोपोर्शन वरी छा हूंदो आहे, मोर देन 2 थिंग्स। सही। 2 खां मथे जॾहिं शयूं अची वेंदियूं, उन्हनि जो फ़र्क़ु मालूम करिणो हूंदो त पोइ असांखे प्रोपोर्शन यूज़ करिणो पवंदो। सही। ठीकु आहे। प्रोपोर्शन लाइ वरी सिंबल जेको यूज़ थींदो उहो आहे 4 डॉट्स। रेशियो में 2 डॉट, सही। प्रोपोर्शन में 4 डॉट्स। ठीकु आहे। ठीकु आहे। सिंपल जेको प्रोपोर्शन जा सम हूंदा आहिनि उहे ई हूंदा आहिनि। मिसाल तौरु 2:3 प्रोपोर्शन 2 रक़मूं लॻंदियूं, हिते रेशियो ईंदो, 2 रक़मुनि खां टिपी ईंदो, प्रोपोर्शन अची वेंदी। हिते ही रेशियो इन करे विच में ॾिनो आहे जो हिते 2 आहिनि। हाणे 2 खां असीं टिपूं पिया, इन करे मूं हिते प्रोपोर्शन ॾिनी आहे। हिते आउं लिखां थो 6, हिते लिखां थो 3। ही प्रोपोर्शन जो हिकिड़ो कॉमन हिसाब आहे। 2:3 प्रोपोर्शन 6:3। ॿिन्ही पासे ॾिसो प्रोपोर्शन जोड़ी में, सही, ऐं सेंटर में असां ॿिन्ही पासे रेशियो आहे, सेंटर में असां प्रोपोर्शन ॾिनी आहे। हाणे हिन में हीअं थींदो आहे जो हिन में हिकिड़ी ठहंदी आहे आउटर जोड़ी ऐं ॿी ठहंदी आहे इंटरनल। सही। हिकिड़ा अंदरियां ॿिया ॿाहिरां। ठीकु आहे। हिते 2 ऐं 3 असां आउटर खयां आहिनि, हिते लिखंदासीं 2 × 3। हिते वरी असांखे मल्टीप्लाई करिणो पवंदो, हिन खे वरी 6 सां 3 × 6। ठीकु आहे। 2 × 3 थींदो आहे 6, 3 × 6 थींदो 18। हाणे जेका वैल्यू वॾी हूंदी उन खे जेका वैल्यू नंढी हूंदी उन सां डिवाइड करिणो आहे लास्ट में। हिते वैल्यू असां वटि 18 वॾी आहे, नंढो 6 आहे। हाणे 6 ऐं 18 खे पाण में डिवाइड करिणो। 6 जो टेबल हिन खे 1 दफ़ा, हिन खे 3 दफ़ा। इट मीन्स असांजो आंसर आयो 3। प्रोपोर्शन। इहा प्रोपोर्शन। हा। हिन में वरी ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं हिकिड़ो टर्म मिसिंग हूंदो आहे, पोइ उहो मिसिंग जी वैल्यू तव्हांखे मालूम करणी। मिसाल तौरु हिते आउं लिखां थो 2:3 प्रोपोर्शन 6:, हिते आउं x ॾियां। सही आहे। सही। हाणे असांखे मालूम करिणो त हिते x वारी जॻह ते नंबर कहिड़ो ईंदो। सही। सेम मेथड। पहिरीं असां छा कंदासीं, आउटर जी जोड़ी ठाहींदासीं, वरी अंदरूनी जोड़ी, इनर जी जोड़ी ठाहींदासीं। सही। हिते 2 × x कयोसीं, रेशियो 3 × 6, ये थी वेंदा 2x, ये थी वेंदा 18। हाणे जीअं त 18 वॾी रक़म आहे, इन करे मथे रखियोसीं, डिवाइड कयोसीं 2 सां। हिते लिखंदासीं x = 2 जो टेबल हिन खे 1 दफ़ा, हिन खे 9 दफ़ा। मतिलबु जेको 4th डिजिट असांजो गायब आहे उहो आहे 9। आंसर निकितो 9। हा। उहा वैल्यू हितां बि मिसिंग थी सघे थी, हितां बि थी सघे थी, हितां बि थी सघे थी, ऐं हितां। हीअ हूंदी फर्स्ट वैल्यू, सेकेंड वैल्यू, थर्ड वैल्यू, फोर्थ वैल्यू। सही। अक्सर जेका ईंदी आहे उहा फर्स्ट ऐं फोर्थ वैल्यू ईंदी आहे। ठीकु आहे। वीडियो मुकमल। अञा टाइप हूंदा आहिनि। हलो हिते कट बस।